पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो। अदालत जवाबदार हलीम आदिल शेख खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो। अदालत जवाबदार हलीम आदिल शेख खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो। अदालत जवाबदार हलीम आदिल शेख खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो। अदालत जवाबदार हलीम आदिल शेख खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो आहे। वधीक तफ़सील ऐं ॿुधणी बाबति आगाह कजो। राब्तो असांजो कटिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे आगाह करे आहियूं। हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो। अदालत जवाबदार हलीम आदिल शेख खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। जी सिकंदर, हलीम आदिल शेख कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल के बाहि ॾियण जे केस में पेश थियो आहे। वधीक तफ़सील वारा हिन ॿुधणी जे बाबति आगाह कजो। हाँ जी कयूं मां जेको आहे त दहशतगर्दी टोड़ अदालत में पुलिस मोबाइल खे बाहि ॾियण वारे केस में पुलिस पारां अलीम आदिल शेख खे पेश कयो वियो आहे। अलीम आदिल शेख खे मुबीना टाउन पुलिस थाणे जी पुलिस पारां पेश कयो वियो, जंहिं इहो जेको आहे त मौक़ुफ़ अख़्तियार कयो त अलीम आदिल शेख जेको आहे त मुबीना टाउन थाणे जी हद में हंगामनि दौरान पुलिस मोबाइल के बाहि ॾिनी हुई। उनमें ॿिया बि जवाबदार जेके आहिनि त शामिल आहिनि। अदालत जेको आहे त हिकु ॾींहं जो रिमांड पूरो थियण खां पोइ अलीम आदिल शेख खे जेल जुडिशियल कस्टडी में जेल उमाणे छॾियो आहे। अदालत जांच ऑफिसर खे इहो चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदार जो जेको आहे त चालान पेश कयो वञे। ॿुधणी खां पोइ दहशतगर्दी टोड़ अदालत पारां मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे अलीम आदिल शेख जो चवणु हो त 6 सितंबर जे हवाले सां मां पहिरें बि चई चुको आहियां त हीउ ॾींहुं पूरी क़ौम जो ॾींहुं आहे ऐं भरपूर नमूने क़ौम हिन खे मल्हाइणु घुरिजे। क़ौम खे संदन इहो बि चवणु हो त अॼोके ॾींहं ते असां शहीदनि ऐं गाज़ियुनि जो ॾींहुं आहे ऐं हिननि असां लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तंहिं करे हीउ जेको ॾींहुं आहे अवां मल्हायो ऐं इन ॾींहं ते जेको आहे त उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कयो जेके शहीद ऐं गाज़ी थिया आहिनि। अलीम आदिल शेख जो मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे इहो बि चयो त चवणु हो त पाक फौज रेंजर सिंध पुलिस शहीदनि खे अॼु जेको आहे त कराची में सॼी सिंध में भेटा ॾिनी पई वञे ऐं असां बि उनखे भेटा पेश कयूं था। PTI अॻवान अलीम आदिल शेख चयो त PDM जे करतूतनि सबबि अॼु निगरान हुकूमत बि परेशान आहे। हुन चयो त डॉलर खे हिन वक़्त ताईं जेको आहे त अवां ॾिसी रहिया आहियो वधी रहियो आहे ऐं घटि न थी रहियो आहे। तंहिं करे खंड बिजली गैस ऐं खाद ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि त उहे वधी रहियूं आहिनि। तंहिं करे आम माण्हू जेको आहे त हिन वक़्तु परेशान आहे ऐं संदन मानी खाइण लाइ बि कुझु बि न आहे। अलीम आदिल शेख जो चवणु हो त कुझु ॾींहं में 15 सालनि खां जेको आहे त वधीक सिंध हुकूमत जेके आहे त पीपल्स पार्टी जो कमु कयो त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वेंदियूं ऐं ॾिसजो इहो आहे त कंहिं करप्शन कई आहे ऐं हाणे उन्हनि जे ज़ुल्म जूं जेके आहिनि त दास्तानूं ज़ाहिर थींदियूं ऐं हू हाणे सां ई रड़ियूं करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। अलीम आदिल शेख जो कारकुननि पारां दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां इस्तक़बाल बि कयो वियो। जी ठीकु आहे।